नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सामारो खां ख़बर ॾींदा हलूं त सामारो अवामी तहरीक ज़िले अमरकोट जी कॉन्फ्रेंस सामारो में डॉक्टर हरलाल अमर जी रिहाइशगाह ते ज़िले ऑर्गेनाइज़ नवल राय मेघवाड़ मरकज़ी ऑर्गेनाइज़ डॉक्टर रसूल बख्श खासकेली जी ज़ेर सदारत जंहिंमें सामारो कुंडरी अमरकोट खां पार्टियुनि जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। बाद में अवामी तहरीक ज़िले अमरकोट जी चूंड कई वई, जंहिंमें अवामी तहरीक ज़िले अमरकोट जे सदर लाल रामारवी, नायब सदर दोस्त अली कपरी, जनरल सेक्रेटरी हरेश माली, ज्वाइंट सेक्रेटरी कंवर लाल माली ऐं ॿिया चूंडिजी विया। नए चूंडियल उहिदेदारनि खे मरकज़ी ऑर्गेनाइज़ डॉक्टर रसूल बख्श खासकेली हलफ खणायो। नए चूंडियल ज़िले सदर लाल रामारवी ऐं उहिदेदारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पार्टी जे साथियुनि मूं ते एतमाद कंदे सदर चूंडियो ऐं फ़िकर पलेजी जी वाट ते हलंदे पोरे तबिके सां थींदड़ हर ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदुसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।